अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं, मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि ताल के टंडे बागे मां माई ज़ेबुनिसा लोहार खां मिली। कहाणी आहे लाल बिलभे प्रीत विरहिजी अचे। कंहिं मुल्क जे बादशाह खे हिकिड़ो पुटु हो जंहिंजी अहिड़ी आदत अची थी जो जॾहिं शहर जूं ज़ालूं खूह मां दिला भरे खणंदियूं हुयूं तॾहिं हू गुलेल सां भितर हणी दिला भञी छॾींदो हो। कुझु वक़्तु शहर जे माण्हुनि उहा जुठ सब्र सां पे सठी, पर नेठि अची आता थिया। हिकिड़े ॾींहुं लाचार बादशाह खे वञी दांह ॾिनऊं त बादशाह सलामत, शहज़ादे शहर में हिकिड़ो दिलो बि सलामत कोन छॾियो आहे। जंहिं बि ज़ाल जे मथे ते दिलो ॾिसे थो तंहिंखे गुलेल सां भञो छॾे। शहर जे कुंभरनि जूं आवियूं चट थी वियूं आहिनि। हाणे त पाणी फुॾे लाइ बि आज़ार में अची विया आहियूं। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी खेनि चयो त फ़िक्र न करियो, असीं अव्हांखे ट्रामे जूं घाघरियूं ठहिराए था ॾियूं। उहो ॿुधी माण्हू ख़ुशि थींदा मोटी विया। बादशाह पंहिंजे कौल मूजिबि उन्हनि खे ट्रामे जूं घाघरियूं मुफ़्त में ठहिराए ॾिनियूं। शहर जूं ज़ालूं हाणे मिटीअ जे दिलनि जे बदिरां ट्रामे जे घाघरियुनि में पाणी भरणु लॻियूं। शहज़ादे जॾहिं उहे घाघरियूं ॾिठियूं तॾहिं वरी रुख जा रोड़ा ठहिराए गुलेल सां घाघरियुनि खे टुंग करणु शुरू कयईं। आख़िर उहा ॻाल्हि बि वञी बादशाह जे कननि ताईं पहुती। हिन शहज़ादे खे घणो ई की सम्झायो, पर शहज़ादे जी उहा ई आदत। नेठि बादशाह बेज़ार थी ख़्यालु कयो त बादशाही बि रैयत सां आहे। शहज़ादे जा हींअर ई अहिड़ा पार आहिनि, सो मुंहिंजे मरण खां पोइ रैयत सां कहिड़ी चङाई कंदो। उहो ख़्यालु करे बानीअ खे हुकुम कयईं त जॾहिं शहज़ादो मानी खाइण लाइ अचे तॾहिं हिन जे जुतीअ जा पादर ऊंधा करे छॾिजांइ ऐं खेसि खाइण लाइ रुॻो रुखी मानी ॾिजांइ। शहज़ादो जॾहिं मानी खाइणु आयो तॾहिं बानीअ हुकुम मूजिबि रुखी मानी आणे ॾिनसि ऐं संदसि जुतीअ जा 2 पादर ऊंधा करे छॾियईं। शहज़ादो रुखी मानी ॾिसी कुझु वीचार में पइजी वियो ऐं वरी जो पादर बि ऊंधा थियल ॾिठाई तॾहिं पक थियसि त उहो संदसि शहर नेकालीअ जो हुकुम आहे। शहज़ादो मानी उते ई छॾे जुती पाए हथे ख़ाली उथी महिलात मां रवानो थी शहर जे दरवाज़े ताईं पहुतो। तॾहिं ख़्यालु आयुसि त अॻो पोइ पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे खां मोकिलायो वञा। सो सिधो वज़ीरज़ादे वटि आयो ऐं चयाईंसि, अदा मूंखे त मिली आहे शहर नेकाली, तंहिं करे तोखां मोकिलाइण आयो आहियां। वज़ीरज़ादो उहा ॻाल्हि ॿुधी ई टप ॾेई उथियो ऐं शहज़ादे खे चयाईं त दोस्त, तोखां सवाइ हिते रही छा कबो? तर्स त आउं बि तोसां गॾिजी थो हलां, पर ॿेली काज़ीअ जो पुटु आहे मुंहिंजो दोस्त, सो हल त उन खां मोकिलाए पोइ हलिया हलो। 2 गॾिजी काज़ीअ जे पुट खां मोकिलाइण आया। समूरी ॻाल्हि ॿुधी हुन पिणु चयो त अदा आउं अव्हां खां सवाइ हिते कोन रहंदुसि। बाक़ी कोटवाल जे पुट सां यारानी अथमि, तंहिं करे जे हलो त उन खां मोकिलाए पोइ हलूं। कोटवाल जे पुट खे बि जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं हिन बि हिननि सां गॾिजी हलण जो ख़्यालु ॾेखारियो। पोइ त 4 ॼणा शहर छॾे ॿिए मुल्क ॾांहुं रवाना थिया। हलंदे हलंदे हिकिड़े ऋण पट में अची राति पियनि। सलाह कयऊं त अहिड़ी सुञ में सभिनी जो सुम्ही पवणु चङो न आहे, तंहिं करे हर को वारे वारे सां पहिरो बि ॾिए ऐं निंड बि करे। नेठि सलाह बीठी त पहिरें पहर शहज़ादो, ॿिए पहर वज़ीरज़ादो, 3 पहर काज़ीअ जो पुटु ऐं 4 पहर कोटवाल जो पुटु पहिरो ॾिए। उन जे रिथ मूजिबि ॿिया 3 हमराह सुम्ही रहिया, बाक़ी शहज़ादो पहिरो ॾियणु लॻो। अञा का साहित मस गुज़री त शहज़ादे खे परे खां चमकाट ॾिसण में आयो। ख़्यालु थियुसि त ज़रूरु का आफ़त आहे, सो अॻिते वधी वियो। छा ॾिसे त हिकिड़ो वासींग नांग चिमकंदड़ लाल सां पियो रांदि करे। शहज़ादे हिकदमि तरार कढी वार कयो, पर नांग धकु लॻण खां अॻु में ई लाल उते छॾे अखि चिम में ग़ाइबु थी वियो। शहज़ादे झटि करे लाल खणी पंहिंजे पटके जे वर में लिकाए छॾी।
ऐं मोटी अची पहिरो ॾियणु लॻो। पहिरें पर पूरे थियण ते शहज़ादो वज़ीरज़ादे खे पहिरें ॾियण लाइ उथारे पाण सुम्ही रहियो। वज़ीरज़ादे खे बि पहिरो ॾींदे अञा कुझु वक़्तु मस गुज़रियो त हिन खे बि परे खां चिमकाट ॾिसण में आयो। वेझो वञी ॾिसे त हिकिड़ो वासींग नांग लाल सां पियो खेॾे। वज़ीर जे पुट बि तरार सां नांग खे मारणु चाहियो थे, पर नांग वर ॾेई लाल उते ई छॾे ज़मीन में घिड़ी वियो। वज़ीरज़ादे झटि करे लाल खणी पंहिंजे पटके जे वर में हणी छॾी ऐं मोटी अची पहिरे ते बीठो। टे पैर में जॾहिं काज़ीअ जे पुट पे पहिरो ॾिनो तॾहिं हिन खे बि अहिड़ी तरह लाल हथ आई जेका हिन बि पटके जे वर में लिकाए छॾी। चोथे पैर कोटवाल जे पुट खे बि साॻीअ तरह लाल मिली, पर हिन ख़्यालु कयो त ॾिसां त ॿियनि खे बि अहिड़ियूं लालूं हथायूं आहिनि या रुॻो मूंखे आहे, या रुॻो मूंखे मिली आहे। उहो वीचार करे हिन यारनि जा पटका खोलिया त उन्हनि मां लालूं लभी पियूं। पोइ उहे चारई लालूं कपिड़े में वेड़े पंहिंजी चेले में ॿधी छॾियईं। सुबुह जो जॾहिं सभई उथिया तॾहिं हर को पंहिंजे मुंहुं पटको जाचणु लॻो त लाल सोगी आहे या न, पर लाल हुजे त खे नथ अचे। सम्झी विया त लालूं आहिनि कंहिं यार वटि, पर हाणे कंहिंखे ॾोह ॾिजे। यारनि मां जेको बि चोर साबित थिए उन सां यारी फिटाइणी पवंदी। तंहिं करे दिलि जो सूर दिलि में सांढे पंधु पिया। आख़िरकार कंहिं ॿिए मुल्क में अची निकिता ऐं उते रहणु लॻा। हिकिड़े भेरे ॻाल्हियूं कंदे उहा ॻाल्हि अची निकिती। टिनी दोस्तनि सां गॾु कोटवाल जे पुट बि चयो त लाल त मूंखे बि हथ आई हुई, पर सुबुह जो पटके में हुई कान। नेठि सभई सलाह करे उते जे बादशाह वटि विया ऐं खेसि समूरो अहवालु ॿुधाए अर्ज़ु कयाऊं त असांखे लालूं लभी ॾे, पर अहिड़ी तरह जो चइनी दोस्तनि जी प्रीत रहिजी अचे। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो हैरान थियो। आख़िर घणेई सोच वीचार खां पोइ जवाबु ॾिनई त हिकु ॻाल्हि थींदी, या लालूं लभंदियूं या प्रीत रहंदी। उन ते शहज़ादे चयो त जेकॾहिं अव्हां खां अहिड़ो ख़सीस फ़ैसिलो बि थी नथो सघे त पोइ हेॾी सारी बादशाही कीअं हलाईंदा हूंदव। बादशाह खे उन ताने मारे छॾियो। तंहिं करे चइनी यारनि खे पाण वटि तरसाए छॾियईं ऐं वज़ीर खे घुराए सॼी ॻाल्हि ॿुधाए हुकुम कयईं त या लालूं लभी ॾे या मौत क़बूल कर। वज़ीर वीचारे खे अची साह सां लॻी। सो बादशाह खां मोहलत वठी घर आयो ऐं अची मंझि ऊंधी करे ग़म में वेही रहियो। घर जा सभई भाती ॾाढा हैरान परेशान थिया। आख़िर हिन खां ख़बरचार पुछियाऊं त पर हिन कंहिंखे बि जवाबु न ॾिनो। नेठि वॾीअ धीउ ज़ोर रखियुसि, तॾहिं लाचार थी समूरी ॻाल्हि करे ॿुधायईं। धीणस उहा ॻाल्हि ॿुधी चयसि त बाबा ॻाल्हि बि एतिरी, हाणे तूं दिलि न लाइ, उन्हनि चइनी यारनि खे वठी अची ओताक में रहाए, पोइ आउं पाण ई लालूं हथु करे ॾींदसि। वज़ीर ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं चइनी यारनि खे हाणे पंहिंजे ओताक में महिमान करे रहियईं। जॾहिं राति जो सभई मानी टिकी खाई वञी आरामी थिया तॾहिं वज़ीरज़ादीअ पहिरीं शहज़ादे खे पाण घुरायो, पर अहिड़ीअ तरह जीअं ॿियनि टिनिनि खे ख़बर न पए। शहज़ादो माड़ीअ ते आयो, बानी हिन खे पलंग ते विहारे पाण हली वेई। उन विच में वज़ीरज़ादे बि हार सिंगार करे ॾाढे नाज़ नख़रे सां हलंदी अची पहुती। शहज़ादो हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। ॿई ॼणा रिहाण करणु लॻा, पर ओचितो ॾीओ विसामी वियो। वज़ीरज़ादीअ बानीअ खे सॾे घटि वधि ॻाल्हायो ऐं चयाईंसि त ॿियो तेल खणी अचु। बानीअ चयो त साइण अॼु तोशा खाने मां तेल आणणु विसरी वियुमि, हींअर अधु राति अची थी आहे, सो किथां तेल आणींदसि। तॾहिं वज़ीरज़ादीअ चयसि त चङो कि लालूं खणी अचु त उन्हनि जे रोशनीअ में वेही कचहरी करियूं। बानीअ जवाबु ॾिनो त साइण उहे बि रहियूं तोशा खाने में, हींअर बेगा वक़्तु कंहिंखे जाॻाइणु सुठो कोन्हे। वज़ीरज़ादी उहो ॿुधी चुप थी वई। शहज़ादो बि माठि कयो वेठो हो। आख़िर कुझु देरि खां पोइ वज़ीरज़ादीअ कन सुन में बानीअ खे चयो त हिन खे संदसि कोठीअ में छॾे वज़ीरज़ादे खे वठी अचु। घड़ीअ खन खां पोइ वज़ीरज़ादो आयो। उन सां बि वज़ीरज़ादीअ साॻी तरह नाज़ नख़रे सां मिली। वरी बि ॾीओ झामी वियो। उन ते हिननि ॿिन्हिनि ॼणनि साॻी गुफ़्तगू कई। आख़िर वज़ीरज़ादी माठि करे वेही ॾिसणु लॻी त मन हू कुझु पुछे,
पर ॿियो थियो ख़ैरु, असुलु भित बणियो वेठो रहियो। उहो हाल ॾिसी वरी बि बानीअ खे चयाईं त हिन खे बि धिका ॾेई हेठि छॾे काज़ीअ जे पुट खे वठी अचु। काज़ीअ जे पुट सां बि उहा ई कार थी, पर उतां बि खड़तेल कोन निकितो। पछाड़ीअ में कोटवाल जो पुटु आयो। वज़ीरज़ादी ऐं बानी विच में साॻी गुफ़्तगू थी। जॾहिं बानी जवाबु ॾिनो त साण लालूं रहियूं तोशाखाने में, तॾहिं कोटवाल जे पुट खां रहियो कोन थियो ऐं झटि चई ॾिनई त वज़ीरज़ादी 4 लालूं मूं वटि बि आहिनि। अवी चओ त पोइ खणी हाल उन्हनि जो ई सोझरो करियूं। वज़ीरज़ादी उहो ॿुधी ॾाढी ख़ुशि थी ऐं चयाईं त भले लालूं कढी करे ॿाहिरि त फ़िलहालु सोझरो थिए। जीअं ई कोटवाल जे पुट पंहिंजे चेल मां लालूं छोड़े ॿाहिरि रखियूं, तीअं वज़ीरज़ादीअ झटि हणी लालूं खणी सोगियूं कयूं ऐं बानीअ खे हुकुम कयईं त हिन खे बि धिका ॾेई हेठि छॾे अचु। पोइ वज़ीरज़ादीअ 4 ई लालूं वञी पंहिंजे पीउ खे ॾिनियूं। सुबुह जो वज़ीर 4 ई लालूं आणे बादशाह खे ॾिनियूं, जंहिं वरी उन्हनि 4 यारनि खे हिकु हिकु करे विराहे ॾिनियूं। 4 दोस्तनि मां कंहिंखे बि सुध कान पई त उहे लालूं कहिड़े यार वटि लिकल हुयूं। अहिड़ीअ तरह हिननि 4 यारनि जूं लालूं बि लधियूं ऐं प्रीत बि रहिजी आई।